ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खैरपुर बी सेक्शन थाने की हद में तलाक मिलियल औरत मासूम न्याणी समेत मुबैना तौर अगवा थी वही है। मुबैना तौर अगवा जानियल औरत मस्मात कलसूम सुमरे के वालिद अब्बास सुमरे इल्ज़ाम हणंदे चयो आहे जवाबदार शहजादो शाहणी ऐं संदसि साथियुनि ज़बरदस्ती धीअ ऐं 3 वरनि जी ॾोहिटी मारिया खे अगवा कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर के बी सेक्शन थाने की हद में तलाक मिलियल औरत मासूम न्याणी समेत मुबैना तौर अगवा थी वही आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर जो रिपोर्टर अली अकबर गोपांग असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। आगाह कजो अली अकबर इन हवाले सां। जी खैरपुर में तलाक याफ्ता औरत मासूम न्याणी समेत मुबैना अगवा थी वही है। उन सिलसिले में बी सेक्शन थाने से संदसि एनसी भी दाखिल कई वई है। वालदेन पारां एहतजाज भी कयो वियो आहे। ॿुधाए कोन्हे तो मासूम धी कलसूम सुमरो ऐं संदसि 3 वरनि जी मारिया सुमरो के बासर शहजादो शाहणी समेत साथियुनि समेत जेको आहे सो हथियारनि जे ज़ोर ते असांजी न्याणी के अगवा किया वियो आहे। वाक़ई जे एनसी जेका आहे उहा बी सेक्शन थाने से दाखिल कराई वई आहे, पर पुलिस जेको आहे धी के बाज़ियाब करण में मदद नथी करे। उन्हनि ॿुधायो त धी ऐं मासूम ॾोहिटी के संदसि बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ जेका आहे उहा सख़्त कार्रवाई कई वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾिना।